अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। हाई स्कूल गुलामुल्ला जी सीनियर अरबी उस्ताद मौलवी अलहरीनो बलोच के नौकरी पूरी करे रिटायर थियण ते गस्टा यूनिस हाई स्कूल गुलामुल्ला पारा अलविदाई तकरीब मुनक़द कई वई। सिंध ऑनलाइन टीवी ठट्टो सजावल जे ब्यूरो चीफ की खबर मूजिब गुलामुल्ला हाई स्कूल के उस्तादन शागिर्दन ऐं अमले पारा उस्ताद के 32 साल खिदमतूं पेश करण ते लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड से नवाजी वियो। शागिर्दन ऐं साथी उस्तादन उस्ताद के गुलन ऐं लोकन से भेटा पेश करे अलविदा कयो। स्कूल का मोकलाइण वक्त रिटायर्ड उस्ताद तोड़े शागिर्द हंजू हारींदा रहा। उन मौके ते हाई स्कूल गुलामुल्ला के हेड मास्टर ऐं गस्टा तालके मीरपुर साकरू के सदर कमरुद्दीन सराई चयो त ईअं पियो महसूस थिए जो एक मोहसिन ऐं वॾे भाउ जो शफ़क़त भरियो हथ असां तां हटी रहियो आहे। हुन चयो त मौलवी अलहरीनो बलोच शागिर्दनि सां गॾु उस्तादनि जे लाइ बि असलाह जो सबबु हो। रिटायर थींदड़ उस्ताद अलहरीनो बलोच चयो त हिन इदारे खे 32 साल ॾिना आहिनि। इन दौरान नस्लनि जी तरबियत जो मौक़ो मिलियो। हितां जूं यादूं मुंहिंजी रूह में समायल रहंदियूं। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।